जेकर तूं पंहिंजे चाचा खां माफ़ी वठी आयो आहीं त पोइ हुन घर में अचणु वञणु शुरू करे ॾे। मां तोखे इहा ई सलाह ॾींदुसि त तूं पंहिंजे चाचा सां घणो क्लोज़ थी वञ। जेकॾहिं तोखे पंहिंजे सौट सां शादी करणी आहे त तूं छा थो सम्झी त मुंहिंजी सौट मूंसां शादी करण लाइ राज़ी थींदी? छा तो में इहो गुण न आहे त तूं पंहिंजे चाचा जी दिलि खटे सघीं, पंहिंजे सौट जी मुहबत हासिलु करे सघीं? इन लाइ मूंखे हुन दर जी नौकिरी ॾियणी पवंदी। त पोइ नौकिरी ॾे। कुझु वक़्त जे लाइ हुन घर जो नौकर थियणो पवे थो त थी वञ। जेकॾहिं तूं मालिक बणजण जी कोशिशि करीं थो त पोइ चाचा जी ऐं पंहिंजे सौट जी नौकिरी ॾियणी पवंदी तोखे। शादी खां पोइ पूरी मिल्कियत जो वारिस त तूं ई बणिजी वेंदे। त पोइ कुझु वक़्त जे लाइ हुन घर जी नौकिरी ॾियण खां छो पियो लहराईं? जेकर तूं चवीं थो त पोइ अॼु खां मां इहा कोशिश शुरू थो कयां। तूं अहसासु ॾियार पंहिंजे चाचा ऐं सौट खे त तूं ग़लति हुएं। तोखे पंहिंजे ग़लतियुनि जो अहसासु थी वियो आहे ऐं हाणे तूं घणो बदिलजी चुको आहीं। हा कामरान, मां ईअं ई कंदुसि। हाणे मां चाचा साईं खे अहसासु ॾियारींदुसि त मां सुधरी वियो आहियां। राति ॾींहं जे दर जी ग़ुलामी कंदो रहंदुसि ऐं जेसि ताईं मां चाचा जूं हमदर्दियूं हासिलु नथो कयां न, तेसि ताईं हुन दर ते कुते जी पियो हूंदुसि। उहो ई तूं पंहिंजे मक़सद में कामयाबु वेंदे। पोइ छा कयूं? मामा गूंगो चए थो मुंहिंजी शादी करायो। गूंगे जी कुंवार अलाए कहिड़ा वञी वण वसाया, हिनखे वरी शादी जी लॻी आहे। पुटु शादी कर। अदा गूंगा, पहिरियां तूं मामे सां गॾु शहर वञ, उते पैसा कमाए अच, तूं तुंहिंजो ॾाज वठूं। अरे एतिरो जल्दी पोड़ो थियण वारो न ई चरिया। अदा शहर वञी पंहिंजी कुंवार खे ॻोल्हे अच, पोइ तुंहिंजी शादी करायूं। कुंवार लभे कोन ऐं तूं वरी शादी लाइ मोड़ ॿधियूं वेठो आई। पोइ छा थो चवीं? हली तो शहर कुंवार खे ॻोल्हण लाइ या वेंदे या न? मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झां थो त घर छॾण लाइ तुंहिंजी दिलि नथी जवे। छा कयूं? बुखुनि में मरूं था। शहर त हलणो पवंदो न। हा हा, तूं कुंवार खे ॻोल्हण लाइ वञ, उते मामा कमु कंदो ऐं तूं पंहिंजी कुंवार खे ॻोल्हजां। जॾहिं हू तोखे मिली वञे त हुनखे वठी हिते अचिजांइ। खतरनि जी महफ़िल आहे छा लांती? सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻु तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।